अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर वबिका नस्तईन या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हाणे हितां खां ॿी अहम इबादत इस्लाम जो ॿियो अहम रुकुन रोज़ो अची रहियो आहे। इन खां पहिरीं नमाज़ ज़कात इन्हनि जो ज़िक्र तव्हांखे मकी सूरतुनि में बि वॾी डिटेल सां मिलंदो ऐं उन्हनि जो तफ़सिरो मदनी सूरतुनि में बि आयो आहे, लेकिन इन्हनि ॿिन्ही जो ज़िक्र कंहिं हिकिड़े ख़ासि रुकू में हुजे ईअं कोन्हे। तव्हांखे वुज़ू जो मामिलो हिकिड़ी जॻह ते मिलंदो त तयमम जो ॿिए जॻह ते मिलंदो, नमाज़ अञा टीं जॻह ते मिलंदी, पर हीउ वाहिद रोज़ो आहे जिन जो पूरो तबसरो पूरो ज़िक्र मुकमल अहकामात हिन हिकिड़े रुकू यानी 6 आयतुनि में मुकमल तौरु अची रहियो आहे। इन खां पहिरीं मके वारनि अरबनि में रोज़े जो को बि तसवुरु कोन हूंदो हुयो। हू रोज़ो रखाईंदा हुया पंहिंजे घोड़नि खे, छो जो हुननि जी मौसम हुनजी मके जी अरबस्तान जा हालात घोड़े जे मुताबिक़ कोन हूंदा हुआ। घोड़ो हिकु कमज़ोर जानवर आहे ऐं उन्हनि जी मौसम इलाही सख़्तु गरम हूंदी हुई। हाणे जंग जॾहिं बि थींदी हुई त को ख़ासि कलाक या 2 कलाक या ॾींहुं ॿिनि जे लाइ कोन हूंदी हुई, उहा अनलिमिटेड टाइम जे लाइ केतिरो टाइम हली सघे थी, उन टाइम जे मुताबिक़ हू घोड़े खे तयारु कंदा हुया। 2-3 ॾींहं मुमकिन आहे त उनखे त पाणी बि घोड़े खे न मिले, खाधो बि न मिले, उहो त उठ आहे जेको हफ़्तनि ताईं बि पाणी न पीए त बि हू उन में सर्वाइव करे सघे थो, उन में रही सघे थो, लेकिन घोड़े जी इहा नेचर न आहे। पोइ हू घोड़े खे रोज़ो रखाईंदा हुया ऐं सख़्तु गरम हवा जी तरफ़ हुनजो मुंहुं रुख करे हुनखे पकड़े बि रखंदा हुया त जीअं उन्हनि खां उहो बर्दाश्त थी वञे, उन मौसम जे मुताबिक़ हू पाण खे तयारु करे वठे। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने हिजरत करे विया आहिनि त मदीने में जेके यहूदी हुया उन्हनि वटि रोज़े जो तसवुरु मौजूदु हूंदो हुयो। उहे आशूरा जो रोज़ो रखंदा हुया। इन ॾींहं ते इन्हनि बनी इसराईल खे अलाह ताला आज़ादी ॾियारी हुई फ़िरौनियनि खां, त हिकु शुक्राने तौरु इन ॾींहं जो हू रोज़ो रखंदा हुया, पर मके वारा त उन खां बिल्कुलु ई अणॼाण हूंदा हुया। हाणे अलाह ताला हिते पहिरीं हुकुम ॾिए पियो, छा पहिरीं जेका हिते आयत अचे पई, शुरू में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ॾींहंनि जो रोज़ो माना महीने में 3 ॾींहं रोज़ो रखण जो हुकुम ॾिनो हुयो। इहा हिकु तरह जी मुसलमाननि जे लाइ तरबियत हुई, ट्रेनिंग हुई। शुरू में को रोज़ो ई कोन हो, उन्हनि खे को ख़बर ई कोन हुई। हाणे आहिस्ता आहिस्ता यानी हर महीने 3 रोज़ा, यानी इहे रोज़ा हर मौसम में रिपीट थींदा, गर्मी में बि अची वेंदा, सर्दी में बि अची वेंदा। उन खां पोइ रमज़ान जा रोज़ा इन ई रुकू में अॻियां अची वेंदा, त उहो बाद में फ़र्ज़ कया विया। ऐं ईमान वारो, अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं तव्हां खां अॻियुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ। इहो हिन लाइ त जीअं तव्हां परहेज़गार थी वञो। इहे रोज़ा थोरा ऐं ॻणियल ॾींहं आहिनि। अय्याम मअदूदात, इहो अरबी में मअदूदात ईंदो आहे 9 खां घटि जे लाइ, 9 खां मथे जे लाइ इहो कोन्हे को। तंहिंजी की हिन मां इहो बि मालूम थिए पियो त इहे रोज़ा हर महीने 9 खां घटि, यानी हदीस में आहे त उहे 3 रोज़ा आहिनि। पोइ जेको अव्हां मां बीमार हुजे या सफ़र में हुजे त ॿियनि ॾींहंनि में ॻणी पूरा रखे। ऐं जेकी माण्हू रोज़ा रखण जी ताक़त नथा रखनि त उन जे ज़िमे हिकु मिस्कीन जे खाधे जो फिदियो आहे। ऐं जेकॾहिं को ख़ुशीअ सां वधीक भलाई करे त उहो उन लाइ बहितर आहे। यानी अगरि हू ही रोज़ो फ़र्ज़ु कोन हो त इहो शर्त कोन हो त तव्हां लाज़मी रखो। अगरि के नथो रखी सघे त उहो हिकिड़े मिस्कीन खे खाधो खाराए त बि उनजो उहो सवाबु लिखियो वेंदो। पर जेकॾहिं अगरि को ख़ुशीअ सां, ऐं जेकॾहिं को ख़ुशीअ सां वधीक भलाई करे त उहो उन लाइ बहितर आहे। रोज़ो बि रखे ऐं मिस्कीन खे बि खाराए त उनजे लाइ उनजो डबल अजर आहे। पर यादि रखो त तव्हां लाइ रोज़ा रखण ई ज़्यादा बहितर आहिनि जेकॾहिं तव्हांखे सम्झ आहे। हाणे हिते अचे पियो रमज़ान। रमज़ान जा रोज़ा हाणे फ़र्ज़ कया पिया। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें क़ुर नाज़िल कयो वियो, जेको इंसाननि लाइ हिदायत आहे ऐं रहनुमाई ऐं हक़ ऐं बातिल खे जुदा करण लाइ रोशन करे। हक़ ऐं बातिल खे पहिरीं अचे पियो क़ुर हिदायत आहे, उन खां पोइ तव्हांखे सिधे रस्ते ॾेखारण जी रहनुमाई बि फरमाईंदो क़ुर, ऐं हक़ ऐं बातिल खे जुदा कंदो। हक़ ऐं बातिल, सच ऐं कूड़ ॿई गॾु हुजे मुमकिन ई कोन्हे। क़ुर तव्हांखे वाज़े कंदो त केरु कूड़ो आहे केरु सचो आहे। पोइ तव्हां मां जंहिंखे ही महीनो मिले त उन्हीअ में लाज़मन रोज़ा रखे
ऐं जेकॾहिं को मरीज़ आहे या सफ़र में आहे त उहो ॿियनि ॾींहंनि में रोज़नि जो तादादु पूरो करे। पहिरीं असांखे घुर्जे, असां ते फ़र्ज़ु आहे, असां ते लाज़मी आहे त उहे रोज़ा रखो। पोइ रिआयत अचे पई जे मरीज़ आहे ऐं सफ़र में आहे त तव्हांखे इन मां फ़ाइदो वठिणो आहे। पर असां वटि हिकिड़ो अजीब तसवुरु मौजूदु आहे, भले असांखे बुखार 102 103 हूंदो, चाहे 104 बि पुॼी वञे, रोज़ो न छॾींदासीं न टोड़ींदासीं, चवंदासीं त न, रोज़ो असांखे रखिणो ई रखिणो आहे। ऐं ॿियो सफ़र हुजे, कुझु बि हुजे, सख़्तु गर्मी हुजे, लाहौर वञिणो पए, मुल्तान कराची वञिणो पए, पर रोज़ो न छॾींदासीं। छो? रोज़ो मां रखंदो ई पूरो आहे, हर साल जे रमज़ान में पूरा रोज़ा रखंदो आहियां, हींअर मां कीअं छॾियां? अलाह ताला फरमाए थो, जेको मूं तव्हांखे आसानी ॾिनी आहे, जे उन आसानियुनि मां तव्हां फ़ाइदो हासिल न कंदा त इहा हिकु तरह जी कुफ़रान नेमत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिकु दफ़े पाण कुझु साहबा सां गॾु सफ़र करे रहिया हुआ ऐं किथे खेमा लॻाइणा हुया, छो जो ही जंग जो बि माहौल हुयो। त जॾहिं उते मंज़िल ते पहुता आहिनि पाण ऐं कुझु साहबा, जिन खे रोज़ो हुयो त उहे साहबा ते निढाल थी किरी पिया, सुम्ही पिया, लेटी पिया। ऐं जिन खे रोज़ो न हो त उन्हनि कमकार कयो, उन्हनि खेमा लॻाया। उन ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सफ़र जी हालत में रोज़ो रखणु नेकी न आहे, यानी सफ़र में तव्हांखे रोज़ो छॾणो पवंदो, यानी तव्हांखे अलाह जी तरफ़ां जेका आसानी आहे उन मां तव्हांखे फ़ाइदो हासिल करणो। अलाह ताला फ़ाइदा असांखे ॾिना आहिनि, आसानियूं असां लाइ कयूं आहिनि, त असांखे घुर्जे त उन्हनि मां भरपूर फ़ाइदो वठूं। पोइ तव्हां मां जंहिंखे ही महीनो मिले त उन में लाज़मन रोज़ा रखे, ऐं जेकॾहिं को मरीज़ आहे या सफ़र में आहे त उहो ॿियनि ॾींहंनि में रोज़नि जो तादादु पूरो करे। छॾणा न आहिनि, हिन महीने जेके तव्हां कंहिं वजह सां रोज़ा छॾिया आहिनि त पूरे साल में बाक़ी जेके बि ॾींहं अचनि था, सवाइ मख़सूस ईदुनि जा ॾींहं आहिनि, उन्हनि खे छॾी करे तव्हांखे इहे रोज़ा मुकमल करणा आहिनि। यादि रखो त अलाह तव्हां लाइ हमेशह आसानी करणु चाहे थो ऐं ॾुखियाई नथो करणु घुरे। इहा असांजे लाइ अलाह साईं आसानी रखी आहे। तव्हां रोज़नि जी इदत खे पूरो करियो ऐं अलाह जेका अव्हांखे हिदायत नसीब कई आहे उनजो अहसान मञी संदसि वॾाई बयानु करियो त मन शुक्रगुज़ार थियो। ऐं ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे बारे में पुछनि त बेशक मां उन्हनि जे तमामु वेझो आहियां। सॾण वारो जॾहिं मूंखे सॾे थो त मां सॾ जो जवाबु ॾियां थो, तंहिं करे मुंहिंजे सॾ ते बि लबेक चवनि ऐं मूं ते ईमान आणीनि त मन हिदायत हासिल कनि। केॾी प्यारी आयत अचे पई। अलाह ताला पंहिंजे नबी खे फरमाए रहियो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे बारे में पुछनि, उन्हनि खे चओ त मां तमामु वेझो आहियां उन्हनि जे। हिकिड़ी जॻह ते अचे पियो, वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां तव्हांखे तव्हांजी साह जी रग खां बि वधीक वेझो आहियां। यानी इहा साह जी रग बि असांखे परे आहे, अलाह उन खां बि वेझो आहे। असांजे दिलि में जेके ख़्यालात पैदा थियनि था, फरमाए थो मां उहे बि ॼाणा थो, मां उन्हनि खां बि वाक़ुफ़ आहियां। एॾी प्यारी हस्ती जेका सभिनी शयुनि खां वधीक मूंखे ऐं तव्हांखे वेझी आहे, ऐं जेकॾहिं उनखे छॾे बि असां कंहिं ॿिए जी तरफ़ वञूं, इहा यकीनन असांजी नियत जी ख़बासत हूंदी, या असांजी बुरी नियत हूंदी जो असां अहिड़ी हस्ती खे छॾे ऐं ॿिए हंधि किथे पंहिंजो कंधु झुकायूं। कंधु झुकाइण जो सिर्फ़ु हक़दार अलाह अकेलो आहे। अलाह फरमाए थो, मां सिर्फ़ु तव्हांजो सॾु ॿुधां कोन थो, मां तव्हांजो सॾु ॿुधण खां पोइ तव्हांखे जवाब बि ॾियां थो। लेकिन मुंहिंजो जवाबु तव्हांखे ॿुधण में कोन थो अचे, छो तव्हांजे कननि खे मूं ताक़त न ॾिनी आहे। इन ई मूं तव्हांजी अखियुनि खे उहा ताक़त ॾिनी आहे जो तव्हां मूंखे दुनिया में ॾिसी सघो। इहो मज़मून अॻियां अची वेंदो। बसि तव्हांखे यकीन रखणो पवंदो त मां तव्हां सां गॾु आहियां। पोइ हदीस पढ़ी आहियां, तमामु प्यारी हदीस, जो तव्हां मुंहिंजी तरफ़ हली अचो था त मां तव्हांजी तरफ़ ड्रोड़ी अचां थो। बसि तव्हां शुरूआत करियो था, पोइ तव्हां मूंखे पंहिंजे सभ खां वेझो पाईंदव। असां अफ़सोस लाइ कहिड़ा कहिड़ियूं दरगाहूं, कहिड़ा मुर्शिद पंहिंजा पीर ठाहे वेठा आहियूं, सिर्फ़ु इन आसिरे जे लाइ त ही असांखे अलाह जी तरफ़ वेझो कंदा। छो जो असां में हिकिड़ी गुमराही इहा फैलाई वई आहे त अलाह ताला पंहिंजे न गुनहगार बाननि जी न ॿुधंदो, अलाह ॿुधंदो त सिर्फ़ु पंहिंजे नेकनि जी। तंहिंजे करे पोइ तव्हां हिननि नेकनि जे पुठियां लॻो जेके हक़ीक़त में नेक कोन्हनि। क़ुर में अची वेंदो, जेके मुंहिंजा नेक आहिनि उहे तव्हांखे कॾहिं बि कोन चवंदा त तव्हां अलाह खे छॾे ऐं असांजे पुठियां लॻो, उहो कॾहिं बि इहो दावा कोन कंदा। जेको असल नेक हूंदो उहो तव्हांखे चवंदो, अगरि तव्हां वेंदो बि उन वटि दुआ जे लाइ, नसीहत जे लाइ, तव्हांखे नसीहत उहो ई कंदो, पैरवी कयो अलाह हुनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जी। बसि पर ही जेके तव्हांजा ढोंगी, कूड़ा, ठग,
हद हराम थिया वेठा आहिनि, कमाइण खां सिधो जवाबु ॾियो वेठा आहिनि। इहे चाहिनि था त तव्हां असांखे राज़ी कंदो, तॾहिं ई तव्हां अलाह जे वेझो थी सघंदो, वरना अलाह गुनहगारनि जी ॿुधंदो ई कोन्हे। इन ॻाल्हि जी अलाह साईं त रद्द फरमाए रहियो आहे, भई नबी खे फरमाए रहियो आहे त इन्हनि खे ॿुधाए त मां तव्हांजे तमामु वेझो आहियां। अलाह ऐं बंदे जे विच में को बि फ़ासिलो कोन्हे। तव्हांखे जॾहिं दिलि चवे, जंहिं हंधि दिलि चवे, बराए रास्त अलाह सां तव्हां पंहिंजो ॻंढापो जोड़े छॾियो। उन जे लाइ तव्हांजो पाक हुजण बि ज़रूरी न आहे न। ज़िक्र करणो आहे अलाह जो, ज़िक्र करियो, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ऐं अॻियां अलाह फरमाए थो त इहो कमु हिकु तरफ़ो कोन हलंदो, यानी तव्हां मूंखे पंहिंजे क़रीब पायो, यकीन पाईंदो, पर सिर्फ़ु हिकु तरफ़ा कोन थींदो, शुरूआति तव्हांखे करणी पवंदी। तंहिं करे मुंहिंजे सॾ ते लबेक चओ। मूं तव्हांखे पंहिंजो ही सॾ ॾिनो आहे, पूरो क़ुर, हिन ते तव्हां लबेक चओ, हिन खे पढ़ो, सम्झो, हिन ते अमल करियो, पोइ यकीनन मां ई तव्हांजो मददगार आहियां। ऐं मूं ते ईमान आणियो त मन हिदायत हासिल। यानी तव्हां जूं यारियूं हुजनि फिरौननि सां, तव्हांजो कानून हुजे फिरौनियत वारो, तव्हांजो निज़ाम हुजे काफ़रनि वारो, ऐं पोइ तव्हां उमेद रखो अलाह मां त अलाह असांजी मदद कंदो, ऐं अलाह जे अॻियां बीह ऐं तव्हां इबादत में बीहो। कहिड़े मुंहं सां बीहंदो जॾहिं त तव्हां सॼो निज़ाम पंहिंजो काफ़राणो रखे वेठा आहियो। तव्हांखे पूरो इख्तियार आहे त तव्हां कहिड़ो काफ़राणो कानून या कहिड़ो अलाह दुश्मन कानून तब्दील कराए सघो था, पर उन जे बावजूद बि तव्हां उनजी कोशिश नथा करियो, सिर्फ़ु इन जे करे त किथे तव्हांजो इक़्तिदार न तव्हां खां खसियो वञे। रब फरमाए थो त मुंहिंजे आॾो तव्हां कहिड़े मुंहं सां बीहंदव, मूंखां तव्हां कहिड़े तरीक़े सां दुआ घुरंदव। अॼु पढ़ंदासीं अम्र बिल मारूफ नही अनिल मुनकर, यानी नेकी जो हुकुम ॾियणु ऐं बुराई खां रोकणु। जेकॾहिं तव्हां बुराई खां न रोकींदव त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो तव्हां केतिरियूं बि दुआऊं करियो, तव्हांजी दुआऊं अलाह ताला रद्द करे छॾींदो, हिकु बि क़बूल कोन कंदो। इहा ई वजह आहे त अॼु असांजे मथां ज़िलत ऐं ख्वारी हाइल कई वई आहे। असां लखे करोड़े दुआऊं करियूं था, पर क़बूल हिकु बि नथी थिए, छो जो असां वटि निज़ाम टोटल अलाह दुश्मन आहे। तव्हां लाइ रोज़नि वारियुनि रातियुनि में पंहिंजियुनि ज़ालुनि सां सोहबत करण खे हलाल कयो वियो आहे। उहे अव्हां जो लिबास आहिनि ऐं तव्हां उन्हनि जो लिबास आहे। ऐं अलाह खे इहा चङी तरह ख़बर आहे त अव्हां पंहिंजे पाण सां ख़यानत करे रहिया हुआ, पोइ तव्हांखे मुआफ़ कयाई ऐं तव्हांजी ख़ताउनि खे दरगुज़र कयाई। पोइ हाणे तव्हां उन्हनि यानी पंहिंजी घरवारियुनि सां सोहबत करियो ऐं जेकी अलाह अव्हां लाइ लिखियो आहे उन जी खाइस तलब करियो, ऐं खाओ पीओ एतिरे वक़्त ताईं जो तव्हांखे सुबुह जी सफ़ेद धारी राति जी कारी धारीअ खां नुमाया नज़र अचे, ऐं पोइ राति अचण ताईं पंहिंजो रोज़ो पूरो करियो। ऐं जेकॾहिं मस्जिद में ॾहो कढो यानी इतिकाफ़ करियो त पंहिंजी घरवारियुनि सां सोहबत न करियो। ऐं यादि रखो त इहे अलाह जूं हदूं आहिनि, तंहिं करे इन्हनि जे वेझो बि न वञिजो। अहिड़ीअ तरह अलाह पंहिंजी आयतुनि ऐं हुकुमनि खे माण्हुनि लाइ खोले खोले बयानु कयो आहे त मन माण्हू नाफ़रमानी खां बचनि ऐं परहेज़गार थी। असांजे ऐं यहूदियुनि जे रोज़े में वॾो फ़र्क़ु आहे। यहूदियुनि जो रोज़ो शुरू थींदो हुयो, यानी राति खां शुरू थींदो हुयो त वरी पूरो राति घुमी पूरो ॾींहुं वरी मग़रिब ताईं अची वेंदो हुयो। असांजे लाइ आसानी फरमाईंदे असांखे राति सॼी खाइण पीअण जी इजाज़त ॾिनी। हिकु दफ़ो छा थियो हुयो, सही बुखारी जी रिवायत आहे, इस्लाम जी शुरू में सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जॾहिं रोज़े सां हूंदा हुआ ऐं इफ़्तार जो वक़्तु ईंदो हो त को रोज़ेदार जेकॾहिं इफ़्तार खां पहिरीं सुम्ही रहंदो हो त उन राति ऐं ईंदड़ ॾींहं में बि उनखे खाइण पीअण जी इजाज़त न हूंदी। यानी कंहिं वजह सां बसि मग़रिब जे टाइम सुम्ही रहियो, उनजी अखि लॻी वई, हाणे जेॾीमहिल उथंदो हो त हाणे हुनजो सॼो रोज़ो काउंट हुयो, वरी जेसी सिज लहे तव्हांजो वरी शाम जो वक़्तु थिए। पोइ ईअं थियो जो कैस इब्न सिरमा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि रोज़े सां हो। जॾहिं इफ़्तार जो वक़्तु थियो त हू पंहिंजी ज़ाल वटि आयो ऐं उन खां पुछियईं त छा तो वटि कुझु खाइण जो आहे? उन चयो त कुझु बि खाइण जो न आहे, पर मां वञा थी किथां कुझु हथु करे अचां थी। पूरो ॾींहुं उन साहबीअ कमु कयो हो, उन करे उनजी अखि लॻी। जेसीं उनजी ज़ाल अचे हू सुम्ही रहियो थकावट जे करे। जॾहिं ज़ाल वापसि आई ऐं उनखे सुम्हंदो ॾिसी, अफ़सोस तव्हां महरूम ई रहियो। ॿिए ॾींहुं उहो साहबी मंझंदि जो बेहोश थी वियो।
छो जो वरी रोज़े जी हालत सां हो न, रोज़ो उहो इफ़्तारी न करे सघियो, खाधो पीतो ई न हुअसि, सुम्ही रहियो त साॻी हालत में ॿिए ॾींहुं बि रोज़ो जारी थी वियो, वरी कमकार ते यकीनन वियो हूंदो त उते हो बेहोश थी वियो। जॾहिं इन जो ज़िक्र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो वियो त इहा आयत नाज़िल थी जंहिंमें अचे पियो हलाल कयो वियो तव्हां लाइ रमज़ान जी रातियुनि में ज़ालुनि सां सोहबत करणु। इन ते सहाबा रज़ियल्लाहु तआला अन्हुम अजमईन तमामु घणो ख़ुशि थिया ऐं ही आयत नाज़िल थी खाओ पीओ एसी ताईं जो सुबुह जी सफ़ेद धारी राति जी कारी धारी कंहिं नुमाया नज़र अचे। इहे अलाह ताला असांजे लाइ तमामु वॾी आसानी फरमाए छॾी। अॻियां अचे पियो एतिकाफ़। जॾहिं तव्हां रोज़ो ॾींहं जो आहे राति जो कोन्हे, रोज़े जी हालत में ज़ालुनि सां सोहबत नथा करे सघो, लेकिन रोज़ो इफ़्तार थी वियो त हाणे सॼी राति तव्हां वटि आहे, खाओ पीओ, तव्हां ज़ालुनि सां सोहबत करे सघो था। पर जॾहिं इतिकाफ़ में आयो त पोइ इहा रिआयत तव्हांखे न आहे जो इतिकाफ़ जो हिकिड़ो पंहिंजो दाइरो आहे, अलाह ताला मुक़ररु कयो आहे त उन रातियुनि में जेके 10 रातियूं आहिनि पंहिंजी ज़ालुनि सां तव्हां सोहबत नथा करे सघो। अलाह फरमाए थो ही मुंहिंजूं हदूं आहिनि, इन जे वेझो बि न वञिजो, यानी ख़बरदार ही हिकिड़ो बॉर्डर आहे, हिननि खे उरांघण त परे जी ॻाल्हि आहे, तव्हांखे हिननि जे क़रीब बि नाहे अचिणो। पर अफ़सोस असां इन्हनि हदुनि खां डिॼूं ई नथा, असां हिननि हदुनि खे मामूली सम्झी वेठा आहियूं, असां टोटली हदियूं टोड़े चुका आहियूं। पर मिसाल वठो, अगरि हिन दुनिया में असांजे मुल्क में ई चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी का रिहाइश हुजे ऐं उते कुझु बैरियर्स रखियल हुजनि, उहा त तव्हां उरांघे ॾेखारियो, उहा उरांघण परे जी ॻाल्हि आहे, तव्हां हुनजे क़रीब खां बि क़रीब कोन वेंदा, परे परे खां तव्हांखे हटायो वेंदो, छो जो तव्हांखे ख़बर आहे त हिते तव्हांखे नुक़सानु अचण वारो आहे। पोइ अलाह जी हदूं हिननि जी का बि अहमियत न आहे। ऐं तव्हां पंहिंजा माल पाण में नाहक तरीक़े सां न खाओ, ऐं न वरी उन माल खे ॼाणी वाणी हाकिम जे अॻियां रिश्वत तौर पेश करे कंहिंजी मिल्कियत जो कुझु हिसो ज़ुल्म सां खाओ, बावजूद इन जे जो तव्हांखे इल्मु आहे। हाणे ही रुकू तो पूरो रोज़े जो आहे, उन जी आख़िरी आयत इन रुकू जी ही छो पई अचे, ज़रूरु हिन जी का अहमियत हूंदी। अलाह ताला फरमाए थो त रोज़े मां तव्हांखे तक़वा हासिल करणी आहे, परहेज़गारी हासिल करणी आहे। रोज़े जो मक़सदु इहो आहे त तव्हां हिननि ॻाल्हियुनि खां बचो, बुराइयुनि खां बचो, पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल में रखो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जे रोज़े जी हालत में तव्हां पंहिंजो कूड़ नथा छॾियो ऐं पंहिंजे नफ़्स खे बुराई खां फहाशी खां नथा बचायो त तव्हांजो रोज़ो ई कोन्हे, यानी अलाह खे तव्हांजे रोज़े जी कोई ज़रूरत ई कोन्हे। छॾियो रोज़े खे, तव्हांखे पंहिंजा जेका मामलात करणा आहिनि, रिश्वत वारा करणा आहिनि, कूड़ ॻाल्हाइणो आहे, हक़ फॿाइणो आहे, आम ॾींहंनि में त उहो ई फॿायो पिया, हिते बि फॿायो, रोज़े जी तव्हांखे का ज़रूरत कोन्हे, न ई तव्हां रोज़े जे क़ाबिल बि आहे। हिते असांजा बि अक्सर हेठियां ॼाणी वाणी कंहिं ग़रीब जो हक़ फॿाइण जे लाइ कुझु पैसा पाण बि रखंदा, यकीन रिश्वत तौरु अॻियां बि मोकिलींदा त जीअं असांखे विकिणे तरह जी हिफ़ाज़त हासिल थी वञे कंहिं मिनिस्टर जी, कंहिं वॾे जी। अलाह तो फरमाए ख़बरदार जे तव्हां इहो कमु कयो आहे। असां वटि हिकिड़ो को बि हिते उहिदो ख़सीस दुनिया जो को ख़सीस उहिदो हूंदो 4-5 सालनि जो, इहो बि वॾो अरसो बि मां ॿुधायां, मुश्किल सां साल या 2 साल केरु उहिदे ते रहे थो, उन में बि हू कोशिशि करे थो त उहो उहिदो बि पैसा ॾेई हासिल करे थो, रिश्वत ॾेई हासिल करे थो, पोइ उन में हुनखे जेका बि कंहिं बि उहिदे जी बजट आहे त उन बजट जो बि घणो हिसो रखी घणो वरी रिश्वत तौरु मथे बि पहुचाए थो, उहे बि राज़ी रहनि ऐं मां बि इन सीट ते बरक़रार रहां। उहे पैसा हिननि खे ख़बर नाहे त ही जेके बजट मां अचनि पिया त ही अगरि मां हिकिड़े इस्पताल जो मिसाल वठी वठां, कंहिं इलाइक़े जी सरकारी इस्पताल हुजे ऐं उन जी जेका बजट आई आहे तमामु ग़रीबनि जी आहे, हर हिकु ग़रीब जो हुन में हिसो आहे, ऐं हू जे खाई पाण में रिश्वत तौरु हड़प करे वञनि त आख़िरत में छा मुंहुं ॾींदा। आख़िरत में हिन जो त लाज़मी तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो, छो त केतिरनि खां माफ़ी वठंदा, 1 खां 2 खां 5 खां 10 खां 100 खां माफ़ी वठंदा, उहे बि मुमकिन आहे त तव्हांखे मुश्किल ई माफ़ कनि, पर ही त अनलिमिटेड माण्हुनि जो हिन में हक़ आहे। उहो खाई तव्हां क़यामत वारे ॾींहुं अॻियां अलाह जे अॻियां बीहंदा, यकीन पोयां पढ़ी आहियूं, अलाह त फरमाए मां तव्हां सां हुते हम कलाम बि कोन थींदुसि ऐं न ई तव्हांखे मां रहमत जी निगाह सां ॾिसंदुसि। उमेद आहे त मुंहिंजो ही ॿुधाइण तव्हांजे लाइ आख़िरत जे निजात जो सबबु बणिजे। अलाह मूंखे ऐं तव्हांखे रिश्वत वारे
ज़ुल्म वारे दौर खां महफ़ूज़ रखे, एॾी वॾी आज़माइश में असांखे न विझे जंहिंमें असां फासिजी पऊं। आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।